जो करियर में कम पियो आहे। जे मदद वठणी अथई न त खोल छोली वे गोरंते अन खैरात कर। ज़ोरावर मुंहिंजो न पर मुंहिंजी मैयत जो घोट थींदो। तो धोबीअ जो कुत्तो आहीं जेको न घर जो हूंदो आहे न काट जो। रसीन वञी घोड़नि खे गाह ॾेई आ उथ वञे हल। किसना सिधो ॿुधाई धी भॼी वई आहे। अरे मां उन्हनि धाड़ियुनि मंझां न आहियां जेके तव्हां जड़नि बेहालतनि जे टुकड़नि ते पलवा आहिनि। यार हुजनि त तो जहिड़ा। मां त तुंहिंजी गिरफ़्तारीअ खां पोइ परेशान थी वियो। हिन लाकअप जो दरवाज़ो तॾहिं खुलंदो जॾहिं तुंहिंजे लाइ फाई जो धंधो तयारु थींदो। पर खान ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकु माण्हू मारणो आहे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 जेकर इहो सच आहे त मूंखे मौत बि क़बूल आहे। जे हमेशा मौत सां लावत हुजनि उन खे आज़ादी जी कहिड़ी ख्वाहिश ऑफिसर। तुझे पी मूंखो एतिरो कर्ज़ खयो जो तोखे मूं वटि गिरवी रखी वियो। केतिरा बेरे में आहिनि हिकु बि वापसि न ईंदो। मरिया से पराए टुकड़ा